अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीनी सीरियल STV न्यूज़ माया खदीजा फातिमा नज़र विझूं था एमएलजी अपडेट ते। नाज़रीन, चोर जमाली का कुर्बान रिंद जी रिपोर्ट मूजिब गोठ गुलाम हुसैन राठौड़ जे रवायसीन मसमात खदीजा मसमात शेबानो राठौड़ ऐं अब्दुल्ला ओठो बाअसर जी ज़ुल्म खां तंग थी चोर जमाली प्रेस क्लब पहुची दाईंदे चयो त गोठ जे बाअसर अल्लू राठौड़, गनी राठौड़, अल्हारिनो राठौड़, याकूब राठौड़ ऐं गुल्लू पुट अहमद राठौड़ असांजी ज़मीननि ते कब्ज़ो करण खां पोइ असांजा गस बंद करे असांजे घरनि में घिड़ी औरतनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कयो। जवाबदार औरतनि खे मार कुट करे कपड़ा बि फाड़े छॾिया। असां अहिड़ी रिपोर्ट जोंगो जलबानी थाणे जे SHO मजीद छटो खे कई आहे, पर पुलिस ॼाणायल बाअसर जवाबदारनि खिलाफ़ को बि क़दम खणण लाइ तयार नाहे, जंहिंजे करे बाअसर माण्हू असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। पुलिस फरियाद जे बावजूद जवाबदारनि में हथ विझण लाइ तयार नाहे। हिननि DIG हैदराबाद SSP सिजावल खां पुरज़ोर मुतालबो कयो त जवाबदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। असांखे बाअसर ज़ालिम जे ज़ुल्म खां छुटकारो ॾियारियो वञे।